أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. صدق الله العظيم. ऐं जेकी पैरवी कनि था, ताबेदारी कनि था रसूल नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जेको लहनि था उन्ही खे लिखियल पाण वटि तौरात में ऐं इंजील में हुकुम करे थो इन्हनि खे चङाई जो, चङनि कमनि जो ऐं रोके थो इन्हनि खे बुछड़ाई खां, बुरनि कमनि खां, ऐं हलाल कंदो उन्हनि लाइ, हलाल करे थो इन्हनि जे लाइ पाक शयूं, ऐं हराम कंदो, हराम करे थो इन्हनि लाइ पलीत शयूं, ऐं लाहे थो उन्हनि खां ॿार उन्हनि जा ऐं उहे घट जेके उन्हनि ते हुया, पोइ जिन ईमान आंदो उन ते ऐं साथ ॾिनऊं उनजो ऐं मदद कयूं उनजी ऐं ताबे थिया उन नूर जा जेकी नाज़िल कयो वियो उन सां गॾु, उहे ई कामयाब आहिनि। सूरतुल आराफ जो कलो को साॻो 8 रुकू ऐं 9 सिपारे जो साॻो 8 रुकू, आयत नंबर 156 खां 157 ताईं सिर्फ़ु हिकिड़ी आयत तिलावत कईसीं ऐं उनजो तर्जुमो पढ़ियोसीं। इन आयत जी तिलावत कल भी कई हुआसीं ऐं तर्जुमो कल भी पढ़ियो हुआसीं। अलबत्ता इन आयत जो तफ़सीर बयान करण जे करे इन आयत जे तिलावत ऐं तर्जुमे खे ॿीहर दोहरायो वियो। इन आयत में अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे मुतालिक़ ॿुधायो आहे जेके हिननि शर्तनि ते पूरा लहनि था, उहे कहिड़ा माण्हू आहिनि, ऐं फरमाई त उहे माण्हू जेके रसूल उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कनि था, उन्हनि जा ख़ुसूसी फ़ज़ाइल ऐं कमालात ऐं अलामतूं ज़िक्र फरमाए, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणणु फ़क़ति न बल्कि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी जो हुकुम ॾिनो वियो आहे। जंहिंमां मालूम थियो त फलाह आख़िरत जे लाइ ईमान सां गॾोगॾु शरीयत ऐं सुन्नत जी ताबेदारी ज़रूरी आहे। अल्लाह ताला फरमाए अर रसूल अन नबी अल उम्मी, रसूल नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण सल्लम खे उम्मी जो मक़सदु आहे जेको लिखणु पढ़णु न ॼाणंदो हुजे, ऐं क़ौम अरब खे क़ुर में उम्मीयीन इन करे चयो वियो आहे त उन्हनि में लिखणु पढ़ण जो रवाजु घटि हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इल्मी, अमली, अखलाकी कमालात
एतिरे आला दर्जे ते जो दुनिया में उन जो कोई मिसाल कोन्हे को। मतां कोई चए हा त इहो उन जे लिखियल पढ़ियल हुजण जो नतीजो आहे, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे कंहिं उस्ताद वटि उन हिकिड़ो हरफ़ पढ़ियो न सिखियो। इहो साईं जन जे लाइ फ़ज़ीलत ऐं कमाल आहे जो काइनात में का अहिड़ी हस्ती मौजूद ई न आहे जेका आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उस्ताद जी हैसियत रखे। तंहिंजे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में उम्मी फरमायो। साईं जन जी उमिरि 40 साल मके में समूरनि जे साम्हूं गुज़री। साईं जन कंहिं वटि न हिकिड़ो हरफ़ पढ़ियो न सिखियो। अल्लाह ताला पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयान फरमाई। अल्लाह से फरमाए यजिदूनहु मक्तूबन, इहे अहले किताब पंहिंजे किताबनि में तौरात ऐं इंजील में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ऐं औसाफ़ लिखियल उन्हनि खे मिलनि थियूं। तौरात ऐं इंजील में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कहिड़ियूं औसाफ़ लिखियल हुयूं, अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो ज़िक्र फरमायो, उन जे मुतालिक़ ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके सिफ़ात तौरात इंजील में लिखियल हुयूं उन्हनि जो कुझु बयान क़ुरान में बहवाल तौरात इंजील आयो आहे ऐं कुझु रिवायत हदीस में उन्हनि हज़रात खां मनक़ूल आहे जिन्हनि असली तौरात इंजील खे ॾिठो ऐं उन्हनि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक पढ़ी करे ऐं उहे मुस्लमान थिया। बैहक़ी में दलाइल नबूवत में नक़ुल कयो वियो आहे त हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, हिकिड़ो यहूदी छोकिरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कंदो हुयो ऐं इत्तिफ़ाक़ सां बीमार थी वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी बीमार पुरसी तब पुरसी जे लाइ तशरीफ़ खणी विया। ॾिठो त उन जो पीउ उन जे मथनि खां बीठो आहे, तौरात पढ़ी रहियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमाए ते यहूदी, मां तोखे ख़ुदा जो कसम ॾियां थो जंहिं मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल फरमायो आहे, छा तूं तौरात में मुंहिंजे हालात ऐं सिफ़ात ऐं मुंहिंजे ज़ुहूर जो बयानु पढ़ियो आहे, लधो आहे? उन इनकार कयो त पुट चयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ग़लति चए थो। तौरात में असां तव्हांजो ज़िक्र ऐं तव्हांजे सिफ़ात ॾिठियूं आहिनि, पढ़ियूं आहिनि ऐं मां गवाही ॾियां थो त अल्लाह खां सवाइ कोई महबूद न आहे ऐं तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे हुकुम फरमायो त हाणे इहो मुस्लमान थी वियो आहे ऐं इन जे वफ़ात खां पोइ इन्हनि जी तजहीज़ ऐं तकफ़ीन मुस्लमान कंदा, पीउ जे हवाले न कजोसि। उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उहो बीमार छोकिरो कलमो पढ़ी करे मुस्लमान थी वियो। ऐं इहा मज़हरी में ॻाल्हि लिखियलु आहे, तफ़सीर मज़हरी में। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िम्मे हिकिड़े यहूदी जो कर्ज़ु हुयो। उन अची करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कर्ज़ु घुरियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन वक़्तु मूं वटि कुझु न आहे, मोहलत ॾे। यहूदी सख़्ती सां मुतालबो कयो ऐं चयईं त मां तव्हांखे उन वक़्त ताईं न छॾींदुमि जेसि ताईं मुंहिंजो कर्ज़ु अदा न कंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो तुंहिंजो इख़्तियार आहे, तो वटि मां वेही थो रहां। चुनाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जॻह ते वेही रहिया। ज़ुहिर, असर, मग़रिब ऐं इशा ऐं ईंदड़ ॾींहं जी सुबुह जी निमाज़ बि उते अदा फरमायूं। ऐं सहाबाए कराम इहो सभु कुझु ॾिसनि पिया। उन्हनि खे तकलीफ़ थिए पई, कावड़ बि अचे पई। आहिस्ता आहिस्ता यहूदी खे थोरो चवनि बि पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छो नथो छॾे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॾिसी वरितो ऐं सहाबा खां पुछऊं त छा था कयो? तॾहिं उन्हनि अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखां इहो कीअं बर्दाश्त थींदो जो हिकिड़ो यहूदी तव्हांखे कर्ज़ जे मामले में हिते तव्हां उन वटि वेठा आहियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे मुंहिंजे रब मना फरमायो आहे त मां कंहिं मुआहिद सां, मुआहिदे करण वारे सां ज़ुल्म कयां। यहूदी इहो ॾिसी ऐं ॿुधी करे सुबुह जॾहिं अथई
यहूदी चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नक रसूलुल्लाह, कलमो पढ़ी करे मुस्लमान थी वियो। ऐं उन इस्लाम आंदो चई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजो अधु माल अलाह जे रस्ते में ॾेई छॾियो, जेको साईं जन ते कर्ज़ु हुयसि, ऐं कसम आहे ख़ुदा जो मां उन वक़्तु जेको कुझु कयो इन इरादे सां कयुमि त तव्हांजो इम्तिहान वठां। तौरात में जेके तव्हां जूं सिफ़तूं लिखियल आहिनि ऐं उहे सही तौर ते तव्हां में मौजूदु आहिनि या न आहिनि, मां तव्हांजे इम्तिहान वठण जे लाइ ईअं कयो त जेके तव्हां जूं सिफ़तूं लिखियल आहिनि उन्हनि खे मां जाचां। ऐं जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं इहे औसाफ़ ॾिठई, कलमो भरे करे मुस्लमान थी वियो। ऐं तौरात में साईं जन जे मुतालिक़ ही लफ़्ज़ लिखियल आहे, मुहम्मद बिन अब्दुल्लाह, माना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुटु अब्दुल्लाह जो, उनजी विलादत मके में थींदी, हिजरत तैबा मदीने जे तरफ़ थींदी ऐं मुल्क उनजो शाम हूंदो, माना उनजी बादशाही शाम ताईं पहुचंदी। न उहो सख़्तु तबियत हूंदो, न सख़्तु ॻाल्हि करण वारो हूंदो, न बाज़ारनि में लुड़ करण वारो हूंदो, न फ़ोश ऐं बेहयाई सां जेको आहे ॻाल्हाइण वारो हूंदो। साईं जन बा अख़लाक़ हूंदा, या तौरात में बि साईं जन जी इहा तारीफ़ लिखियल हुई। पोइ उन्हनि समूरनि जो इम्तिहान करे जॾहिं सही में सभु सिफ़तूं ॾिठई, पोइ कलमो भरे करे मुस्लमान थी वियो। ऐं चई थी मुंहिंजो अधु माल आहे जेको तव्हांखे इख़्तियार आहे, जहिड़ी तरह तव्हां चाहियो ख़र्चु कयो। ऐं इहो यहूदी तमामु घणो मालदार हुयो, अधु माल बि हिकु वॾी दौलत हुई। ऐं इहा रिवायत तफ़सीर मज़हरी में दलाइल नबूवत जे हवाले सां बैहक़ी मां नक़ुल थियल आहे। ॿी रिवायत इमाम बग़वी पंहिंजे सनद सां काब अहबार खां नक़ुल कई आहे त उन्हनि फ़रमायो त तौरात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ हीअं लिखियल हो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे, चूंडियल बानो आहे, न सख़्तु तबियत आहे, न जेको आहे अहिड़ी ॻाल्हि करण वारो आहे, न बाज़ारनि में शोर करण वारो आहे, बुराई जो बदिलो बुराई सां न ॾींदो आहे, बल्कि माफ़ फरमाईंदो आहे, दरगुज़र कंदो आहे। साईं जन जी विलादत मके में, हिजरत तैबा माना मदीने में, साईं जन जो मुल्क शाम ताईं हूंदो ऐं साईं जी उम्मत हम्मादीन हूंदी। हम्मादीन माना तारीफ़ करण वारी, साराह करण वारी, यानी तकलीफ़ में राहत में ॿिन्ही हालतुनि में अल्लाह जी हमद ऐं शुकुर कंदी। हर बुलंदी ते चढ़ण वक़्तु उहे तकबीर चवंदा अल्लाहु अकबर, मथां ई ते माण्हू चढ़े त इहा सुन्नत आहे अल्लाहु अकबर चई। ऐं सिज जे सायनि ते माना पाछनि ते नज़र रखंदी, उन जे ज़रिए वक़्तनि जो वक़्तु मालूम करे निमाज़ूं अदा कंदी। पुराणे ज़माने में पाछनि जे ज़रिए सां ई वक़्तु माण्हू मालूम करे निमाज़ पढ़ंदा। अॼुकल्ह त कैलेंडर वग़ैरह अची विया आहिनि ऐं पंहिंजे वक़्त ते निमाज़ूं पढ़ंदा। ऐं जॾहिं पंहिंजे हेठे बदन ते माना दुन खां हेठि ताईं गोॾ ॿधंदा ऐं पंहिंजा हथ पेरनि खे वुज़ू जे ज़रिए पाक साफ़ रखंदा। उन्हनि जी आज़ान ॾियण वारो फ़िज़ा में आवाज़ बुलंद कंदो। जिहाद में उन्हनि जूं सफ़ूं ईअं हूंदियूं जीअं निमाज़ जमात में। राति जो उन्हनि जी तिलावत ऐं ज़िक्र जो आवाज़ ईअं गूंजंदो जीअं माखी जे मखियुनि जो आवाज़ु हूंदो आहे। इहा हिन उम्मत जी ख़ासियत आहे जो राति जो आवाज़ु ईअं भुणकाट पियो थींदो जीअं माखी जा मखा थींदा आहिनि, ईअं भुणकाट। हीअ उम्मत जो ख़ासि ख़ुशूसियत आहे कि अलाह जा नेक बाना आहिनि जेकी ईअं तिलावतूं राति जूं उन्हनि जूं ज़िंदा थियनि थियूं तिलावतुनि सां। ऐं हज़रत इब्न साद, इहो बि मज़हरी में लिखियलु आहे, इब्न साद इब्न असाकिर हज़रत सहल मौला ख़ैफ़िमा खां सनद सां नक़ुल कयो आहे। हज़रत सहल फरमायो त मां पाण इंजील में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सिफ़त पढ़ी त उहे बिल्कुलु बिंदरे कद जा बि न हूंदा जो नंढड़ो कद हुजे ऐं न सफ़ा ड्रिघा जो ड्रिघो कद हुजे, ईअं बि न दरमियाने कद जा हूंदा। ऐं साईं जन जो रंग सफ़ेद अछो ऐं ज़ुल्फ़नि वारा माना वॾा वार ऐं उन्हनि जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते मोहरे नबूवत हूंदी। सदको क़बूल न कंदा। सदको माना जेके ज़कात वग़ैरह सदकात ॾिबा आहिनि इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, या जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आल आहे, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान आहे, हिननि जे लाइ इहा ज़कात वग़ैरह नाहे। छो त ज़कात आहे माल जी मर, साईं जन जे ख़ानदान जो शान मथे आहे, उन्हनि जे लाइ इहा क़ाबिल क़बूल नाहे।
ऐं उहे गॾह ऐं उठ ते सवार थींदा, ॿकरियुनि जो खीरु पाण ॾोंदा ऐं उन्हनि जे कपिड़नि ते चतियूं लॻल हूंदियूं इस्तेमालु फरमाईंदा, जेको ऐं तकबुर खां बिल्कुलु परे हूंदा। इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद मां हूंदा, उन्हनि जो नालो अहमद हूंदो। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़ात में इहो ईअं लिखियलु हुयो इंजील में। इब्न सअद तबक़ात में, दारमी खां पंहिंजे मुस्नद में, बैहक़ी दलाइलुन नबूवत में हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु ताला खां रिवायत नक़ुल कई आहे। यहूद जे सभ खां वॾे आलिम ऐं तौरात जे माहिर मशहूरु हुया। उन्हनि फरमायो, तौरात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतलिक़ हीअ अल्फाज़ ज़िक्र थियल हुया, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांखे मोकिलियो आहे सभु उम्मतुनि ते गवाह बणाए करे, शाहिद बणाए करे, नेक अमल करण वारनि खे बिशारत ॾींदड़ आहे, बुरे अमल करण वारनि खे ड्रिजारींदड़ आहे, ऐं उम्मीयीन यानी अरब जी हिफ़ाज़त करण वारो बणाए करे तव्हां मुंहिंजा बाना ऐं रसूल आहियो। मां तव्हांजो नालो मुतवक्किल रखियो आहे। तवक्कल माना अलाह ते जंहिंजो भरवसो हुजे। न तव्हां सख़्तु मिज़ाज आहियो, न झगड़ालू आहियो, न बाज़ारनि में शोर करण वारा आहियो, न बुराई जो बदिलो बुराई सां ॾियण वारा आहियो, बल्कि माफ़ करण वारा आहियो, दरगुज़र करण वारा आहियो। अल्लाह ताला उन्हनि खे उन वक़्त ताईं वफ़ात न कराईंदो जेसिताणी उन्हनि जे ज़रिए सां टेॾी क़ौम खे, फिॾी क़ौम खे सिधो न करे, एसिताणी जो ला इलाहा इल्लल्लाह जा क़ाइल थी वञनि ऐं अंधी अखियुनि खे जेसिताणी न खोले, ॿोड़नि कननि खे जेसिताणी ॿुधण जे क़ाबिल न बनाए ऐं बंदि दिलनि खे जेसिताणी न खोले, माना दीन ऐं ईमान जे हिसाब सां। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईअं तौरात में लिखियलु हो सईदुनि जूं सिफ़तूं। इन जहिड़ी हिकिड़ी रिवायत बुख़ारी में ब रिवायत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खां बि मज़कूर आहे। कुतुब साबिक़ा जा वॾा माहिर आलिम वहाब बिन मुनब्बह बैहक़ी दलाइल नबूवत में नक़ुल कयो आहे, अल्लाह ताला ज़बूर में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे तरफ़ इहा वही फरमाई, ए दाऊद, तोखां पोइ हिकु नबी ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो, मां उन ते कॾहिं बि नाराज़ न थींदुमि। माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हमेशह हमेशह अल्लाह ताला जी रज़ा ऐं ख़ुशनुदी हासिलु हुई आहे, हूंदी, ऐं उहो कॾहिं बि मुंहिंजी नाफ़रमानी न कंदो, ऐं मां उन जे लाइ सभु अॻियां पोयां ख़ताऊं माफ़ु करे छॾींदुमि। उन जी उम्मत रहम कयल आहे। मां उन खे उहे नवाफ़िल ॾिना आहिनि जेके अंबिया खे अता कया हुआ। नफ़ली इबादतूं अंबिया जे लाइ हूंदियूं। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां तव्हां असांखे इहा इबादत मिली आहे, अलाह जो शुक्र कयूं ऐं उन्हनि ते उहे फ़राइज़ मुक़ररु कंदुमि जेके गुज़िरियल अंबिया ते लाज़िम कया विया हुआ। एतिरे ताईं जो महशर में मुंहिंजे साम्हूं इन हालत में ईंदा जो उन्हनि जो नूर अंबिया अलैहिस्सलाम जे नूर वांगुरु हूंदो। हिन उम्मत जो नूर अंबिया अलैहिस्सलावात व तस्लीमात जे नूर वांगुरु हूंदो, उन्हनि खां वधीक न हूंदो। कोई बि उम्मती नबी खां वधीक नथो थी सघे, पर हिन उम्मत जी फज़ीलत इहा आहे जो उन्हनि जो नूर अंबिया जे नूर वांगुरु हूंदो। ऐं ए दाऊद अलैहिस्सलाम, मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे तमामु उम्मतुनि ते फज़ीलत ॾिनी आहे। मां उन्हनि खे 6 शयूं ख़ुसूसी तौर ते अता कयूं आहिनि जेके ॿिनि उम्मतुनि खे न ॾिनियूं। पहिरियों इहो त ख़ता ऐं भुल ते उन्हनि खे अज़ाब न कंदुमि। ग़लती में, वेसर में, निस्यान माना वेसर में का शइ थी वञे त उन ते उन्हनि खां पकड़ न थींदी, अज़ाब न थींदो। जेको गुनाह उन्हनि खां बिना इरादे जे थी थो वञे ऐं उहे उनजी मग़फ़िरत मूंखां तलब कंदा त मां माफ़ु करे छॾींदुमि। कॾहिं कॾहिं माण्हू खे गुनाह जो कोई इरादो न हूंदो आहे, वञण खां पोइ, ॾिसण खां पोइ माहौल में माण्हू फासी वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए मूंखां माफ़ी तलब कंदा, मां माफ़ु करे छॾींदुमि। ऐं जेको माल उहे अल्लाह जे रस्ते में दिलि जे ख़ुशी सां ख़र्च कंदा त मां दुनिया ई में उन्हनि खे उन खां ॿीणो करे ॾींदुमि, उन्हनि खां वधाए ॾींदोमानि दुनिया में। इहा उम्मत मुहम्मदिया जी ख़ुसूसियत आहे। दिलि जे ख़ुशी सां जॾहिं ॾींदा त मां उन्हनि खे वधाए ॾींदोमानि, ऐं जॾहिं उन्हनि ते का मुसीबत पवंदी ऐं उहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवंदा त मां उन्हनि ते उन मुसीबत खे रहमत ऐं जन्नत जे तरफ़ हिदायत करे छॾींदुमि। कॾहिं इम्तिहान अची वियो, कॾहिं का तकलीफ़ थी वई,
पोइ पढ़ियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त इहा उनजे लाइ रहमत थी बणिजी वञे, उनजे लाइ जन्नत जे तरफ़ वञण वारो रस्तो बणिजी थो वञे। ऐं उहे जेका दुआ कंदा मां क़बूल कंदुमि, कॾहिं बि अहिड़ी तरह जेको घुरियो आहे उहो ॾेई छॾींदोमानि, कॾहिं बि उन्हनि जे दुआ खे उन्हनि जे कॾहिं आख़िरत जो सामान बणाईंदोमानि, कॾहिं वरी उन्हनि खे उते अता करे छॾींदुमि। इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ऐं हिन उम्मत जूं ख़ासि फ़ज़ीलतूं हुयूं। पोइ अलाह ताला फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे अमुर बिल मारूफ़ कंदो, चङाई जा हुकुम कंदो, बुराई खां रोकींदो। इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ासि सिफ़त हुई, चङाइनि जो हुकुम करणु, बुराइनि खां रोकणु। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमायो वयज़उ अन्हुम इस्रहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम। हीअ सिफ़त अलाह ताला इहा बयानु फरमाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे लाइ पाकीज़ा ऐं पसंदीदा शयुनि खे हलाल फरमाईंदा, गंदी शयुनि खे हराम। उन मां मुराद पाकीज़ा ऐं पसंदीदा शयूं जेके बनी इसराइल ते बतौर सज़ा जे हराम कयूं वियूं हुयूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे हुरमत खे ख़तमु फरमायो। मसलन हलाल जानवरनि जी चर्बी वग़ैरह जेका बनी इसराइल जे बदकारियुनि जी सज़ा में उन्हनि ते हराम कई वई हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे हलाल फरमायो। ऐं गंदी शयुनि मां रत, मुर्दार जानवर, शराब, तमामु हराम जानवर ऐं तमामु हराम ज़राए आमदनी, मसलन व्याज, रुश्वत, जुआ वग़ैरह, इन्हनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम करार ॾिनो बज़रिए वही। ऐं बाज़ हज़रात बुरे अख़लाक ऐं आदात खे बि गंदी शयुनि में शुमार फरमायो, किना अख़लाक, कुधा अख़लाक, इन्हनि खे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम करार ॾिनो। वयज़उ अन्हुम इस्रहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खां बार खे हटाईंदा ऐं जेके घटि इन्हनि ते हुया उन्हनि खे बि ख़तमु कंदा। इसर चइबो आहे बारे गिरां खे, वज़नी शइ खे। अग़लाल चइबो आहे हथ कड़ी खे, डंडा ॿेड़ी खे, या जंहिंसां ॿधो वेंदो आहे। उन मां मुराद आहे उहे ॾुखिया अहकाम जेके ॾुखिया बनी इसराइल ते बतौर सज़ा जे लाज़िम हुया। मसलन कपिड़ो नापाक थी वञे त पाणी सां धोइणु बनी इसराइल जे लाइ काफ़ी न हुयो, बल्कि हीउ वाजिबु हुयो त जंहिं जॻह ते नजासत लॻी आहे उन टुकड़े खे कटे छॾींदा हुआ। इहो ॾुखियो हुकुम हो। हाणे असां उम्मत मोहम्मदिया जे लाइ जिते पलीती लॻे पाणी सां धोई छॾियो, पाक थी वञे, इहो आसान थी पियो। ऐं काफ़रनि सां जिहाद करे जेको माल गनीमत उन्हनि खे हथु ईंदो उन्हनि जे लाइ हलाल न हुयो। अॻिनि उम्मतुनि में हलाल न हुयो माल गनीमत, पोइ गॾु करे हिकिड़ी जाइ रखंदा, बाहि आसमान मां ईंदी आहे, खाई वेंदी, पोइ क़बूलियत जी निशानी हूंदी। हिन उम्मत जे लाइ जेको माल गनीमत हथु अचे उहो तक़सीम करे जेको आहे खाई छॾनि। इहा अलाह ताला फरमाए आसमान मां, इहे अलाह ताला फरमायो त इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुसूसियात मां आया आहे त उन्हनि ते आसान शरीयत ॾिनीसीं बिना तकलीफ़ जे। तंहिंजे करे हिकिड़ी हदीस पाक में अद्दीन युस्रुन, दीन आसान आहे। ऐं ॿी जॻह ते क़ुरान शरीफ़ में अलाह ताला फरमायो वमा जअल अलैकुम फिद्दीन मिन हरज, अलाह ताला तव्हां ते दीन जे मामले में का तंगी न कई आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमायो फल्लज़ीना आमनू बिही, पोइ जिन माण्हुनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, वअज़्ज़रूहु, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौक़ीर कयूं, ताज़ीम कयूं, एहतराम कयूं, उहे माण्हू वनसरूहु, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद कयूं, इज़्ज़त अज़मत बि कयूं, मुहबत बि कयूं, ताईद बि कयूं, हिमायत बि कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मौजूदु हुया उन्हनि जी, हाणे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां बुरको मटाइनि, उन जे दीन जी, उन जे शरीयत जी, उन जे क़ुरान जी, उन जे ताईद में, उन जे हिमायत में बीठा आहिनि। पोइ अलाह ताला फरमायो त अहिड़नि माण्हुनि जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यत्तबिऊन रसूल नबीअल उम्मी, जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई ऐं जेको अलाह ताला नबी सही ते नूर नाज़िल कयो, क़ुरान नाज़िल कयो, उन ते बि ईमान था आणनि, ताबेदारी कनि था। त माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल शुदा क़ुरान ते बि ताबेदारी करणी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते बि ताबेदारी करणी आहे, हदीस पाक ते बि। जेसिताणी माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं इन जो एहतराम उन ते अमल न कंदो तेसिताणी कामयाबी न मिलंदी। जॾहिं इन्हनि सभु शयुनि ते कंदो त अलाह ताला फरमाए उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाब आहिनि जेके ईमान बि आणनि नबी सही ते, उन जी इज़त अज़मत मुहबत बि रखनि ऐं क़ुरान ते बि अमल कनि। ऐं बाज़ हज़रात इहो फरमाए त अज़्ज़रू व नसरू मां मक़सदु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ऐं एहतराम इहो हुजे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बुलंद आवाज़ सां बि न ॻाल्हाइनि। छो त अलाह सिफ़रम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, ए ईमान वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे
आॾो तव्हांजो आवाज़ बि बुलंद न थिए। जेकॾहिं ईअं थियो त तव्हांजा अमल चट थी विया। रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिन हाज़िरी भरी आहे उन्हनि ॾिठो हूंदो रोज़े मुक़द्दस ते लिखियलु आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। हिन मक़ाम ते बि रोज़े अतर ते अची बि रड़ियूं न आहिनि करणियूं, साईं जन आरामी आहिनि, अदब सां एहतराम सां आहिस्ता जेको आहे साईं जन ते सलाम भरणो आहे, सलाम चवणो आहे। ॿी जॻह ते अल्लाह सिर्फ़ु फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदिल्लाहि व रसूलिही, ए ईमान वारो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पेशकदमी न कयो। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुजनि कंहिं मामले में अगराई न कयो, इहा बेअदबी में आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ताला अदब सेखारियो आहे। अल्लाह ताला तीअं फरमायो ला तजालू दुआ रसूल बैनकुम कदुआए बाअदिकुम बाअदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं बि न सॾियो जीअं तव्हां हिक ॿिए खे सॾींदा आहियो। असां नाले सां जीअं हिक ॿिए खे सॾींदा आहियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औसाफ़ सां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अहिड़े क़िस्म जे अल्फाज़ सां साईं जन जो इन एहतराम ऐं अदब सां हिकु ॿ बस हदीस ॿुधाए इजाज़त था वठूं। हज़रत अमर बिन आस फरमाइनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक मूंखे दुनिया में कोई बि महबूब न हुयो ऐं मुंहिंजो हाल इहो हो त साईं जन जे तरफ़ नज़र खणी करे बि न ॾिसंदो हुअमि। जेकॾहिं मूंखां कोई पुछंदो साईं जो हुलियो मुबारक कीअं हूंदो त मां बयानु करे न सघंदुमि, छो त मां कॾहिं बि साईं जन खे नज़र मिलाए न ॾिठो। एॾो अदब माण्हू कॾहिं पंहिंजे वॾे जे आॾो, पंहिंजे मुर्शिद जे आॾो, पंहिंजे उस्ताद जे आॾो, पंहिंजे वॾे जे आॾो वेंदो आहे त कंधु झुकाए वेंदो आहे। सहाबा में एॾो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब हूंदो हो जो साईं जन सां अखि में मिलाए न ॾिसंदा, अखि खणी करे हीअं साईं जन ॾे यको ईअं करे सघनि, ईअं न करे सघंदा हुआ। तिरमिज़ी में हज़रत अनस खां नक़ुल कयल आहे हदीस, मजलिस सहाबा में जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमाईंदा त सभ जूं नज़रूं हेठि करे वेही रहंदा, सिर्फ़ु सिद्दीक़ अकबर ऐं फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अनुमा साईं जन जे तरफ़ नज़र करे सघंदा हुया ऐं साईं जन उन्हनि खे ॾिसी करे मुर्क फरमाईंदा हुआ, तबसुम फरमाईंदा हुआ। आख़िरी रिवायत इहा आहे, उरवा बिन मसूद के अहले मक्का जासूस बणाए करे मुस्लमाननि जो हाल मालूम करण जे लाइ मदीने मोकिलियो। उन सहाबा इकराम जे इन फिदा थियण खे ॾिसी करे वापसी में इहा रिपोर्ट ॾिनई त मां कैसर ऐं किसरा जे दरबार में ॾिठा आहिनि ऐं मलिक नजाशी सां बि मिलियो आहियां, मगर जेको हाल मां असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो आहे उहो किथे न ॾिठो आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे तव्हां उन जे मुक़ाबले में हरगिज़ कॾहिं बि कामयाबु न थी सघंदो। जिन जो एॾो अदब आहे, जेके एॾी जान निसारी था कनि, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जान निछावर था कनि, तव्हां उन्हनि खे कॾहिं बि शिकस्त न ॾेई सघंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अदब आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में ऐं रोज़े अतहर ते बि इहो अदब करणो आहे जो उते लोड़ न आहे करणो। अल्लाह ताला असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत, इज़त, अज़मत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। इंशाअल्लाह ताला इन सिलसिले में ईंदड़ रुकू में भी इन सिलसिले में आहे। ज़िंदगी रही सुभाणे इंशाअल्लाह ख़िलाफ़ कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।